असांजा दोस्त पढ़िया लिखिया माण्हू तमामु घणो इनकरेज कनि था ऐं हर इलाइक़े सां जेके न हर कम्यूनिटी सां जेके बि वास्तो रखनि था ऐं मां निहायती मशकूर आहियां पंहिंजे वकील भाइरनि जो जिन वधि खां वधि मूंखे सपोर्ट कयो ऐं शहाब सरकी साहब जन जो जेके जिन हिन ग्रुप खे लीड कयो हिन इलेक्शन कैंपेन खे अॻिते खणी हलण जे लाइ ऐं उन खां बाद में सेकंड स्टेज ते असांजा जेके दोस्त मोहसिन हुआ उन्हनि असांखे काफ़ी सपोर्ट कयो। उन्हनि में डॉक्टर कादिर मक्सी साहब उन असांजे हिमायत जो ऐलान कयो ऐं साईं जलाल महमूद शाह साहब जन जी वॾी महिरबानी उन्हनि असांखे ऐलान कयो। सुनान कुरैशी साहब जन जी बि महिरबानी उन्हनि असांखे जेके सिंधी क़ौम परस्त जमायतूं आहिनि उन्हनि असांखे असांजे हिमायत जो ऐलान कयो। उन खां पोइ जमायत इस्लामी वारा आहिनि उन्हनि असांखे सपोर्ट जो ऐलान कयो। उन्हनि जी महिरबानी तमामु घणियूं जेके जमायतूं आहिनि उन्हनि ऐं कम्यूनिटी वाइज़ माण्हू पार्टियुनि मां बेज़ार आहिनि ऐं कोई बि माण्हू पार्टियुनि में हलण जे लाइ तयारु न आहे। हुननि माण्हुनि खे हिकिड़ो अल्टरनेट मिलियो आहे, अल्टरनेट फॉर्म मिलियो आहे, अल्टरनेट फोरम मिलियो आहे त वकील आया आहिनि ऐं वकील असांजो मसइलो हल कंदा। उन जे करे हू इन ॻाल्हि खे बहितर सम्झनि था। इवन केतिरनि माण्हुनि खां हू कन्विंसिंग दौरान बैलेट जेके न इहे जेके पेपर आहिनि इश्तिहारी पेपर आहिनि उहे बि नथा वठनि ऐं असां जॾहिं जिते जिते वञूं था जंहिं बि इलाइक़े में वञूं था माण्हू असांखे मोहबतूं ॾियनि था, चाहियूं पियारनि था, मानियूं खाराइनि था, विहारनि था, असांजी कन्विंसिंग कनि था, असांजा झंडा पाण लॻाइनि था। एतिरे क़दुरु असांजो जेके न हू बैनर वग़ैरह पाण पंहिंजे घरनि ते लॻाइनि था त माण्हुनि जो तमामु घणो वॾी मोहबत मिली आहे ऐं इनशा असांखे जेका मोहबत मिली आहे इनखे कंटिन्यू कंदासीं। असां इलेक्शन खटूं या हारियूं ॿिन्ही सूरतुनि में असां पंहिंजे तक में रहंदासीं ऐं इनशा नज़ीम असां पंहिंजे भाइरनि जी ख़िदमत कंदा रहंदासीं। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk